अॼु असां माइक्रोसॉफ्ट वर्ड 2016 में महीनेवार कैलेंडर ठाहिणु सिखंदासीं, यानी मंथली कैलेंडर ठाहिणु सिखंदासीं। माइक्रोसॉफ्ट 2016 सभ खां पहिरियों असां माइक्रोसॉफ्ट वर्ड 2016 खोलींदासीं। माइक्रोसॉफ्ट खे असां MS बि चई सघूं था। हीअ असांजो माइक्रोसॉफ्ट वर्ड खुली आयो आहे सॉफ्टवेयर प्रोग्राम। इन मां असां ब्लैंक डॉक्यूमेंट खे क्लिक कंदासीं। असांजी माइक्रोसॉफ्ट वर्ड प्रोग्राम मुकमल तौर ते खुली आयो आहे ऐं नओं फाइल बि हिन में ठही वियो आहे ऐं नओं डॉक्यूमेंट। असां हाणे हीअ असांजो आहे होम टैब, इंसर्ट टैब, डिज़ाइन टैब, लेआउट टैब, रेफरेंसिस टैब, मेलिंग्स टैब, रिव्यू टैब, व्यू टैब ऐं हीअ असांजो फाइल मेन्यू आहे जंहिंमें असांजूं कमांड्स रखियल आहिनि। न्यू फाइल, ओपन, सेव, सेव एज, प्रिंट, शेयर, एक्सपोर्ट, क्लोज, अकाउंट एंड ऑप्शंस ऐं केतिरियूं ॿियूं आहिनि। ऐं हेॾां असांखे उहे फाइल ॾस ईंदो जेकी असां ताज़ा खोलिया हुजनि या जेकी असां ताज़ा सेव कया हुजनि ऐं जिन ते असां ताज़ो कमु कयो हुजे। असां होम टैब खे क्लिक कंदासीं। होम टैब में असांखे हेठां ही सॼी रिबन नज़र अचे थी, हिन खे असां चवंदासीं होम टैब रिबन। होम टैब जी रिबन्स में हीअ असांखे नंढा नंढा ऑप्शन नज़र अचनि था, इन्हनि खे असां कमांड्स चवंदा आहियूं। छा कमांड्स, जेकी जंहिंजो अलॻि अलॻि कमु आहे, हर कमांड जो अलॻि अलॻि कमु हूंदो आहे। सभ खां पहिरीं त असां हिन में मंथली कैलेंडर ठाहींदासीं। मंथली कैलेंडर ठाहिण लाइ असां ॼाणींदासीं त कहिड़े महीने जो असां कैलेंडर ठाहियूं। उन लाइ असां अचो त ॾिसूं, कंप्यूटर में ई ॾिसूं था हेठां टाइम में। हीअ महीनो आहे अगस्त 2018। हिन जी पहिरीं तारीख़ आहे वेनसडे खां ऐं 31 तारीख़ आहे असांजी फ्राइडे ताईं। हाणे अचो त सभ खां पहिरियों असां अगस्त महीने जो महीनेवार कैलेंडर ठाहियूं। हिते क्लिक कयो, कर्सर सां जमका ॾिए थो अगस्त 2018। अगस्त 2018 लिखण खां पोइ असां होम टैब में ई हेठि ईंदासीं स्टाइल्स ग्रुप मां। स्टाइल्स ग्रुप में असां हिन मोर एरो ते क्लिक कंदासीं। इन में असांजी कुझु स्टाइल्स आहिनि जेके टेक्स्ट खे ईंदा आहिनि हेडिंग जे हवाले सां या टाइटल। हीअ आहे हेडिंग 1 स्टाइल जेको असरु रखियो आहे हिन टेक्स्ट ते, ऐं ॿियो हेडिंग 2, वरी टाइटल। उन खां अलावा मुख़्तलिफ़ आहिनि, जेको असांखे पसंदि अचे असां उहो हिनखे ॾींदासीं। मां हिनखे हींअर ॾियां थो हेडिंग 1। इहो लॻाइण खां पोइ हिनखे क्लोज़ करियो नेविगेशन खे ऐं हितां अची करे असां एंटर कंदासीं। एंटर थियण खां पोइ असां टेबल ठाहींदासीं जंहिंमें असां ॾींहंनि जा नाला ऐं तारीख़ूं लिखंदासीं। इंसर्ट टैब खे क्लिक कंदासीं त हेठां रिबन खुली ईंदी हुनजी अलॻि। उन में असां टेबल्स ग्रुप मां टेबल ते क्लिक कंदासीं। पोइ उन में असांजो हेठि खाना ठहियल आहिनि, हिन खाननि ते असां ईंदासीं, तीर झलींदासीं त मथे हो हिन पटी ते इंसर्ट टेबल टाइटल वारी पटी ते असांखे नंबर तादाद यानी तादाद नज़र ईंदो खाननि जो, यानी रोज़ ऐं कॉलम्स जो तादाद। हिकु ज़रबिया हिकु नज़र अचे थो, यानी हिकु कॉलम हिकु रो। अहिड़े हिसाब सां असां वधंदा ईंदासीं अॻिते हेॾे। 7 ज़रबिया हिकु, यानी 7 कॉलम हिकु रो। वरी हेठि ईंदासीं हीअं 7 ज़रबिया 6, यानी 7 कॉलम 6 रो। माउस जी लेफ्ट क्लिक कंदासीं त असांजी टेबल तयारु थींदी। क्लिक करियो, असांजो तयारु थी वियो। हाणे ॾींहं जी शुरूआति हुई 1 तारीख़ जी अगस्त महीने जी वेनसडे। टेब खणंदासीं ॿिए खाने में वञण लाइ। वेनसडे, थर्सडे, वरी टेब खणो फ्राइडे, सैटरडे, संडे, मंडे, ट्यूसडे। वरी टेब खणंदासीं हेठि नई लाइन ते अचण लाइ, यानी नए खाने में, यानी हिकु खाने खां ॿिए खाने में वञण लाइ असां टेब बटण खे दबाईंदासीं। हाणे अचो त तारीख़ूं लॻायूं। पहिरीं तारीख़ अरबा ते आहे। हिकु टेब खणो ॿिए खाने वञण लाइ। 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18,
19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 यानी अगस्त महीने जी 1 तारीख़ वेडनेसडे ते आहे ऐं 31 तारीख़ फ्राइडे ते आहे, अरबा खां जुमो। हिकु महीनो असांजो पूरो थो थिए। हाणे हीअ असांजी टेबल तयारु थी वई आहे मंथली कैलेंडर जी। हाणे असां हिनखे टेबल स्टाइल ॾींदासीं त जीअं असांजो हीउ मुकमल मंथली कैलेंडर नज़र अचे, जीअं हमेशह असां मैगज़ीन में या अख़बार में ॾिसंदा आहियूं। क्लिक करियो, हितां जेको असांखे स्टाइल पसंदि अचे उहो इफेक्ट तीर मथां फेरींदो कंहिं बि टेबल स्टाइल ते तव्हांखे नज़र ईंदो हितां। ठीकु, असां हिन वरी कंहिं बि हिक ते क्लिक कंदासीं त उहो अची वेंदो। हीअ असांजो हिन ते टेबल स्टाइल अची वियो। हाणे हीअ असांजो मुकमल थी वियो मंथली कैलेंडर। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, हिन वीडियो खे लाइक करियो ऐं पंहिंजे दोस्तनि में पिणु शेयर करियो। थैंक्स फॉर वॉचिंग।